इस्लामाबाद में खबर ईंदा हाल त पुलिस पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन बैरिस्टर गौर ऐं PTI अगवान शेर अफजल मरवत के पार्लियामेंट ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रिए मूजिब शोएब शाहीन के संदसि घर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। PTI अगवान के गिरफ़्तार कयो वञे। पार्लियामेंट हाउस ॿाहिरां पुलिस अञा ताईं मौजूद आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौर जी गिरफ़्तारी खां अॻु शेख वकास अकरम, साहिबज़ादा हामिद रज़ा, ज़ैन कुरैशी ऐं शाहिद खटक बि पार्लियामेंट हाउस में मौजूद हुआ। पुलिस इख्तियार जो चवण आहे त उमर अयूब ऐं ज़रताज गुल के बि गिरफ़्तार कयो वेंदो, जॾहिं त अली मोहम्मद खान पार्लियामेंट हाउस मां निकिरी वियो आहे ऐं पुलिस खेसि गिरफ़्तार न कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।